हमदर्द न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदा हलूं सकरंड मां। सकरंड शहर अंदरि हिक ॿिए ॾींहं में दोहनि जो 5 वारदातूं थियण बाद SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो सकरंड थाणे ते पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस करे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त सभ खां पहिरीं त मूंखे हमदर्दी आहे उन्हनि माण्हुनि सां जिन सां वारदातूं थियूं आहिनि। इंशाअल्लाह जवाबदार सिगो ई गिरफ़्तार कया वेंदा, छाकाणि जो कुझु पेरा असांखे मिली विया आहिनि। हिन ॿुधायो त सकरंड समेत पूरे ज़िले में अमन क़ाइम आहे, जेको सूबे जे 2 ज़िलनि जी भेट में काफ़ी बहितर आहे। पर कुझु ॾींहं खां सकरंड में व्याजनि, मंशियात फरोशन ऐं जुआ तोड़े फ़हाशी जा ॾा हलाईंदड़नि ख़िलाफ़ शुरू कयल ऑपरेशन जो नतीजो आहे जो ॾुहारी ऐं दोहनि जा सहूलतकार शहर में वारदातूं कराए रहिया आहिनि। ऐं उहा का नई ॻाल्हि न आहे। पुलिस खे सदाईं चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। बाक़ी ॾोहारियुनि जा साथारी ॿुधी छॾीनि त अवां भली केॾा ताक़तवर छो न हुजो, पर अमन ख़राबु करणु कंहिंखे बि न ॾींदासीं। तनवीर हुसैन उहो बि चयो त व्याजनि ख़िलाफ़ अदालतनि खे सख़्तु क़दम खणणु घुरिजे ऐं MNA ऐं MPA खे क़ानून साज़ी करण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। हमदर्द न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।